अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहीम। क़ाल अल्लाहु तआला फ़स्दा बिमा तुअमर व अअरिद अनिल मुशरिकीन। अल्लाह तबारक व तआला जॾहिं पंहिंजे प्यारे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबुवत ऐं रिसालत अता फ़रमाई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुरूअ में माण्हुनि खे लिकी करे दीन इस्लाम जी तरफ़ दावत ॾींदा हुआ। कुझु अरसे गुज़रण खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इहो हुकुम ॾिनो त तव्हां पंहिंजनि मिटनि माइटनि ताईं अल्लाह जे दीन खे पहुचायो। ऐं उन जे कुझु अरसे खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन हीअ आयत मुबारका नाज़िल फ़रमाई त फ़स्दा बिमा तुअमर व अअरिद अनिल मुशरिकीन। त ए पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम, जंहिं शइ जो तव्हांखे हुकुम ॾिनो वञे थो तव्हां उनखे ज़ाहिर करे माण्हुनि जे साम्हूं बयानु कयो ऐं मुशरिकनि खां मुंहुं मोड़े उन्हनि खां एराज़ कयो। हिन आयत मुबारका जे नाज़िल थियण खां पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुलियल लफ़्ज़नि में माण्हुनि जे साम्हूं अल्लाह ताला जी तौहीद खे पेश कयो ऐं मुशरिकनि जे शिरक ऐं बुतनि जी जेका हक़ीक़त आहे उन्हनि खे खुलियल लफ़्ज़नि में माण्हुनि जे साम्हूं चिटनि लफ़्ज़नि में बयानु करे माण्हुनि साम्हूं वाज़े कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा दावत जॾहिं कुरैश जे उन पुरसकून माहौल में पहुती त उते वॾो हिकिड़ो गोड़ ऐं शोर थी वियो। कुरैश इन दावत जे मक़सद खे चङी नमूने सां सम्झी रहिया हुया त जेकॾहिं असां हिन दावत खे क़बूल कयोसीं त असांखे जेका मज़हबी तौर ते सियादत ऐं मज़हबी तौर ते जेका असांखे क़ियादत हासिल आहे उहा असांखां खसिजी वेंदी। ऐं अरब जेके उन मुआशरे में पंहिंजूं मनमानियूं कंदा हुआ, कमज़ोरनि खे जेके दॿाए करे वेहंदा हुआ, उहे सम्झी रहिया हुया त जेकॾहिं असां हिन दीन खे क़बूल कयोसीं त असांजो ॿियनि माण्हुनि जे मथां इख़्तियार त ठहियो पर पंहिंजो पाण जे मथां बि इख़्तियार कोन रहंदो। छो त कलमे पढ़ण जी माना इहा थींदी त असां पंहिंजी पूरी ज़िंदगी अल्लाह जे ऐं उन जे रसूल जे ॿुधायल तरीक़े जे मुताबिक़ बसर कयूं। पर वॾी मुसीबत इहा हुई त जेका साम्हूं शख़्सियत हुई उन शख़्सियत जो मिसाल उन जे अबनि ॾाॾनि जे अंदरि मिलण बि मुश्किल हुयो। त हाणे जेकॾहिं इल्ज़ाम लॻाइनि त कहिड़ो इल्ज़ाम लॻाइनि? हीअ त उहा ई शख़्सियत आहे जंहिंखे नुबूअत मिलण खां पहिरियां हो पाण सादिक़ ऐं अमीन चवंदा हुया। इन जे करे उन्हनि पाण में वॾियूं मजलिसूं घुरायूं, इजलास कया ऐं बिलाख़िर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया त वञी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे अबू तालिब सां ॻाल्हि कजे। सभु सरदार मिली करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे जनाब अबू तालिब वटि हली करे आया ऐं अचे करे दलील इहा पेश कई, चवण लॻा त तव्हां पंहिंजे भाइटे खे हिन दीन जी दावत ॾियण खां रोकियो। इन जी वजह इहा आहे, दलील इहा पेश कई, चवण लॻा त तव्हांजो भाइटियो असांजे माबूदनि जे बारे में चए थो त इहे कंहिं बि क़िस्म जे नफ़े ऐं नुक़सान जो इख़्तियार नथा रखनि ऐं इहा ॻाल्हि असांजे माबूदनि जी गुस्ताखी आहे। ऐं तुंहिंजो भाइटियो चवे थो त असांजूं जेके ॾाहप वारियूं ॻाल्हियूं आहिनि, जेके असांजा अबा ॾाॾा जंहिं रस्ते जंहिं दीन ते हलिया उहे दीन खां थिड़ियल हुया, गुमराह हुया, इहा असांजे अबनि ॾाॾनि जी तौहीन आहे। या त ईअं करे त तूं पंहिंजे भाइटे खे इन दावत तौहीद खां मना करे छॾ। जेकॾहिं उनखे रोके नथो सघे त असांजे ऐं पंहिंजे भाइटे जे विच मां निकिरी वञ, पोइ असां पाण ई उनखे पुॼी पवंदासीं। अबू तालिब जॾहिं उन्हनि जा इहे तेवर ॾिठा त इंतिहाई मुहबत ऐं थधे लहजे में उन्हनि सां ॻाल्हियूं करे उनखे मुतमइन करे रवानो करे छॾियो। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साॻे ई तरीक़े ते माण्हुनि खे अल्लाह जे दीन जी तरफ़ दावत ॾींदा रहिया। इन खां वॾो मामिलो जंहिंखां कुरैश घबराए रहिया उहो इहो पेश आयो त कुझु महीननि खां बाद हज जो महीनो अची रहियो हुयो। कुरैश वारनि सोचियो त जेकॾहिं हज जे महीने में माण्हुनि तो ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा दावत पहुती त पूरे जज़ीरतुल अरब जे अंदरि इहा दावत पखिड़िजी वेंदी। हाणे पाण में मिली करे को अहिड़ो को हल तलाश कयूं जंहिं ज़रिए सां माण्हुनि खे, हाजिन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पहुचण खां रोकिजे। शूरा जो इजलास घुरायो वियो जंहिंजी क़ियादत वलीद बिन मुग़ीरा हिकिड़े सरदार कई। वलीद बिन मुग़ीरा माण्हुनि खे मुखातब करे चयो
त सब खां पहिरियां तव्हां पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु कयो ऐं सभु मिली करे कंहिं हिक राय ते मुतमइन थियो ऐं असां उहा राय हाजिन जे अंदरि पखिड़े छॾींदासीं। छो त तव्हां मां हिकु माण्हू हिकु ॻाल्हि करे ॿियो माण्हू ॿी ॻाल्हि करे त असां पाण मज़ाक बणिजी वेंदासीं। सभु मिली करे हिकु ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियो, पोइ उहा ॻाल्हि असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में मशहूरु करे छॾींदासीं। कुझु माण्हुनि चयो त असां इहा ॻाल्हि मशहूरु था कयूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काहिन आहिनि। इन ते वलीद बिन मुगीरा चयो त अल्लाह जो कसम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काहिन न आहिनि। छो त काहिननि जी जेका तुकबंदी हूंदी आहे, जेके उहे मंत्र पढ़ंदा आहिनि, उहे असां सभिनी खे चङे नमूने सां मालूम आहिनि। कुझु माण्हुनि चयो त असां इहा ॻाल्हि मशहूरु था करे छॾियूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माअज़ल्लाह चरिया थी विया आहिनि। इन ते वलीद बिन मुगीरा चयो त अल्लाह जो कसम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चरिया न आहिनि। छो त असां चरियनि जी हालत खे ॾिठो आहे। चरिया जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि, जेके हरकतूं कंदा आहिनि, उबतियूं सुबतियूं उन्हनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी काई बि अलामत मौजूदु न आहे। इहो मनसूबो नाकाम वेंदो। कुझु माण्हुनि चयो त असां माण्हुनि जे अंदरि इहा ॻाल्हि पखेड़ियूं था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाइर आहिनि। इन ते वलीद बिन मुगीरा ॿीहर चयो त अल्लाह जो कसम असांखे चङी नमूने सां मालूम आहे, असांखे ख़बर आहे त शेर शाहिन हूंदा। शेरनि जा जेके वज़न हूंदा आहिनि, शेरनि जा जेके काफ़िया हूंदा आहिनि, शेरनि जूं जेके सिन्फ़ूं आहिनि, उहे सभु असांखे मालूम आहिनि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम शाइरी न आहे। कुझु माण्हुनि आख़िर में चयो त पोइ असां ईअं था कयूं, माण्हुनि में इहा ॻाल्हि आम करे छॾींदासीं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जादूगर आहिनि। इन ते वलीद बिन मुगीरा आख़िर में वरी चयो त असां जादूगरनि खे ॾिठो आहे। जादूगर जेके फीणा हणंदा आहिनि, जेके माण्हुनि खे धागा वटे ॾींदा आहिनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो कोई बि अमल कोन्हे को। बल्कि उन कसम खणी चयो त जेके ॻाल्हियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कनि था, उन्हनि जूं पाड़ियूं वॾियूं मज़बूत आहिनि ऐं उन्हनि जी ॻाल्हियुनि में जेके फल लॻल आहिनि, उहे शाखूं इंतिहाई बुलंद आहिनि। तव्हां ॿी का ॻाल्हि सोचो। माण्हुनि चयो त असां वटि त इहे ई हल मौजूदु आहिनि, हाणे तूं पाण सोच। इन ते वलीद बिन मुगीरा चयो त मूंखे कुझु टाइम मोहलत ॾियो। वलीद बिन मुगीरा सोचे करे चयो त आख़िर हल असांखे इहो ई थो ॾिसण में अचे त असां हाजिन जे ज़हन में इहा ॻाल्हि विझंदासीं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो अहिड़ो कलाम आहे जेको जादूगिरीअ ते मुश्तमिल आहे, ऐं जेको माण्हू इन कलाम खे ॿुधंदो आहे, उहो माण्हू पंहिंजे दीन खे ऐं पंहिंजे अबनि ॾाॾनि खे विसारे वेहंदो आहे, पुटु पीउ जो दुश्मन थी वेहंदो आहे, भाउ भाउ जो दुश्मन थी वेहंदो आहे। इहा ई ॻाल्हि मुनासिब थी लॻे त माण्हुनि में इहा ॻाल्हि पखेड़े छॾिजे। जॾहिं हज जी मौसम शुरू थी त कुरैश जा नौजवान रोडनि रस्तनि ते बीही रहिया त जीअं हाजिन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत खे पहुचण खां पहिरियां ई उन्हनि जा कन भरे छॾिजनि। इन में सभ खां अॻियां अॻियां ऐं पेश पेश रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो अबू लहब हुयो। उन दौर में जेके बाज़ारूं लॻंदियूं हुयूं, औकास ऐं मजन्ना और दुल मजास, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे बीही करे अल्लाह जो दीन सम्झाए करे जॾहिं उतां वापसि वेंदा हुया त अबू लहब उते बीही करे माण्हुनि खे चवंदो हो त हिन माण्हू जी ॻाल्हियुनि ते तवजो न ॾिजो, हे माण्हू चरियो थी वियो आहे, हे माण्हू पंहिंजे अबनि ॾाॾनि जे दीन खे विसारे वेठो आहे, हे गुमराह थी वियो आहे, तव्हां हिन जी ॻाल्हियुनि ते तवजो न ॾिजो। पर इन जी इन कोशिशुनि सां इहा ॻाल्हि ज़रूर थी त उन मौक़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबी थी करे अचणु, इहा जेका ख़बर हुई पूरे जज़ीरतुल अरब जे अंदरि पखेड़िजी वई। उन खां पोइ हुननि जॾहिं ॾिठो त असां पंहिंजी हिन कोशिश में बि नाकाम विया आहियूं ऐं माण्हू आहिस्ता आहिस्ता दीन जी तरफ़ माल थी रहिया आहिनि, त उन्हनि खां पोइ हुन हिकु ॿियो हरबो आज़मायो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा महाज़ खड़ा कया। उन्हनि मां हिकिड़ो हरबो उन्हनि इहो आज़मायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा करम जी मज़ाक उॾारी वञे, खिल ऐं ठठोल कया वञनि, टोकूं कयूं वञनि, तीजे माण्हू हिननि खे ॾिसी करे दीन खां मुतनफ़िर थी वञनि। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन इन ॻाल्हियुनि खे कई तरीक़े सां बयानु कयो आहे त उहे चवंदा हुआ त ए माण्हू जंहिंजे मथां ज़िक्र लाथो वियो आहे तूं चरियो आहे। ऐं सहाबा कराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन खे बि उहे अहिड़े तरीक़े सां पंहिंजी खिल ऐं ठठोल जो निशानो बणाईंदा हुया। चवंदा हुया त आहा उलाए मन अल्लाह अलैहिम मिन बैनिना, त छा असांजे विच मां अल्लाह ताला खे इहे ई मिलिया हुआ जिन जे मथां अल्लाह ताला दीन जो इनाम कयो, यानी माद अल्लाह, अल्लाह खे हिन दीन खे क़बूल करण लाइ ॿिया के माण्हू चङा हिननि खां कोन मिलिया।
क़ुरान करीम में हिक ॿिए अंदाज़ में अल्लाह रब्बुल आलमीन इन ॻाल्हि खे बयानु कयो त इन्नल लदीन अजरमू कानू मिनल लदीन आमनू यदहकून, जेके मुजरिम हुया उहे ईमान वारनि ते खिलंदा हुया। वइदा मर्रू बिहिम यतगामज़ून, जॾहिं उन्हनि जे भरिसां गुज़रंदा हुआ त अखियुनि में हिक ॿिए ॾे इशारा करे अखियूं भञंदा हुआ ऐं टोकूं करे खिलंदा हुआ। वइदन क़लबू इला अहलिहिम क़लबू फ़कीहीन, जॾहिं पंहिंजे घर वेंदा हुआ त वॾी ख़ुशीअ सां ॻाल्हियूं कंदे तफ़रीह कंदे पंहिंजे घर जे अंदरि वेंदा हुआ। इहो उन्हनि जो तर्ज़ अमल हुयो। पर इन तर्ज़ अमल में बि उहो कामयाबु न थिया त उनखां पोइ हुननि हिकिड़ो ॿियो महाज़ खड़ो कयो, उहो इहो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका शख़्सियत आहे, शख़्सियत खां वठी करे तालीम ताईं हर हिक ॻाल्हि में शुकूक शुबहात पैदा कया वञनि। कुझु माण्हू चवणु लॻा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके इहे ॻाल्हियूं बयानु करे रहिया आहिनि इहे पुराणनि माण्हुनि जा किस्सा ऐं कहाणियूं आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तालीम हुई उन तालीम में शुकूक ऐं शुबहात पैदा करे माण्हुनि खे रोकण जी कोशिशि कई। इन में बि कामयाबु कोन विया त अॻिलो क़दम उन्हनि इहो खयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं माण्हुनि खे दीन ॿुधाइनि था, माण्हू वॾो तवजो सां उहे ॻाल्हियूं ॿुधनि था। असां वटि बि अहिड़ियूं ॻाल्हियूं हुजनि जीअं असां माण्हुनि खे ॿुधायूं त माण्हू पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻाल्हियुनि खे छॾे करे असां जूं ॻाल्हियूं ॿुधनि। जीअं कुरैश जे हिक ॿिए माण्हूअ नज़र बिन हारिस उन इहो अमल खयो त उहो हीरा जे शहर जे अंदरि वियो ऐं पुराणनि क़ौमुनि जा जेके किस्सा ऐं कहाणियूं हुया जीअं असफंदियार ऐं अहिड़े तरीक़े सां ॿियनि बादशाहनि जा किस्सा, रुस्तम, उन्हनि जा उन्हनि किस्सा उते पढ़िया, माण्हुनि खां उनजी तालीम हासिल कई ऐं वापसि मोटी आयो। उन अचे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत ते असर विझण जे करे माण्हुनि खे चयो त हे माण्हू जेको तव्हांखे किस्सा कहाणी ॿुधाए थो इन खां वधीक मूं वटि बहितर आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जाइ ते दावत ॾेई करे वेंदा हुआ हे उन ई जाइ ते उते बीही करे इन बादशाहनि जा ऐं गुज़िरियल क़ौमुनि जा किस्सा कहाणियूं बयानु कंदो हुयो। इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु बयानु फरमाइनि था त नज़र बिन हारिस कुझु बानियूं ख़रीद कयूं जेके ॻाइण वॼाइण ॼाणींदियूं हुयूं ऐं नज़र बिन हारिस जॾहिं ॾिसंदो हो त को माण्हू दीन इस्लाम जी तरफ़ माइल थी रहियो आहे त पंहिंजनि बानियुनि खे उन जे पुठियां लॻाए छॾींदो। उहे वञी करे उन्हनि खे ॻाए वॼाए करे खाराए प्यारे करे ऐं उन जे दिलि मां इस्लाम जी मुहबत खे कढण जी कोशिशि कंदियूं हुयूं। इन ते अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में हिकु आयत बि नाज़िल फरमाई त वमिन अन्नासि मन यशरी लहवल हदीस लियुदिल्ल अन सबीलिल्लाहि बिग़ैरि इल्म, त माण्हुनि मंझां कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके लहवल हदीस, अहिड़ियूं शयूं जेके माण्हुनि खे गाफ़िल करे छॾनि उन जो उहे इहतमाम कनि था त जीअं अल्लाह जे रस्ते खां माण्हुनि खे गुमराह कनि। पर जॾहिं उन ॾिठो त हू पंहिंजी इन ॻाल्हि जे अंदरि बि नाकाम विया त आख़िरी हर्बे जे तौर ते उन्हनि सोचो त हाणे सौदेबाज़ी कजे। सौदेबाज़ी ईअं त कुझु ॾे कुझु वठ जी पॉलिसीअ ते अमल कजे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं इहा ॻाल्हि रखिजे त माअज़ल्लाह इस्लाम ऐं जाहिलियत ॿिन्ही खे मिलाए करे ऐं ॿिन्ही जे मथां तव्हां बि अमल कयो असां बि अमल कयूं। इन जे करे कुरैश जा कुझु सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खान काबा में निमाज़ पढ़ी रहिया हुया। निमाज़ खां फारिग थिया त कुरैश जे सरदार अची साम्हूं अची करे वेठा ऐं चवण लॻा त हाणे असां हीअं था कयूं, हिकु साल असां तव्हांजे माबूद जी इबादत कंदासीं ऐं हिकु साल तव्हां असांजे माबूद जी इबादत कयो। जेकॾहिं तुंहिंजे माबूद वटि को ख़ैर का भलाई मौजूदु आहे असां उन जी इबादत कंदासीं, असांखे उहो ख़ैर हासिलु थींदो। पर जेकॾहिं असांजे माबूद वटि को ख़ैर का भलाई आहे तूं हिकु साल इबादत कंदे त उहो ख़ैर उहा भलाई तोखे बि हासिलु थींदी। इन करे गॾु मिली करे हलूं त जीअं पाण में इख़्तिलाफ़ ख़तमु थियनि। इन ते अल्लाह रब्बुल आलमीन जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल करे ऐं शिरक जी पाड़ुनि खे चङे नमूने सां पटे करे इन ॻाल्हि खे ख़तमु कयो। फरमायो कुल या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून। फरमायो ए पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम तूं उन्हनि खे चओ त जंहिंजी तव्हां इबादत कंदा आहियो आउं उनजी इबादत कोन कंदुसि ऐं जंहिंजी आउं इबादत कंदो आहियां तव्हां उनजी इबादत कोन कंदव। बार बार तकरार सां इन ॻाल्हि खे चई करे आख़िर में फरमायो त लकुम दीनुकुम वलिय दीन, तव्हां लाइ तव्हांजो दीन आहे, मुंहिंजे लाइ मुंहिंजो दीन आहे। ईअं नथो थी सघे त असां ऐं तव्हां मिली करे ऐं इस्लाम ऐं जाहिलियत खे मिलाए करे अल्लाह रब्बुल आलमीन जी बि इबादत कयूं ऐं इन सां गॾु अल्लाह ताला सां गॾु कंहिंखे शरीक बि बणायूं। उन जॾहिं ॾिठो त
त उनजो इहो हरबो बि नाकाम थो वञे त आख़िरी हरबे जे तौर ते उन्हनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुस्लमाननि जे मथां अज़ियत ऐं तकलीफ़ जो हिकिड़ो सिलसिलो शुरू करे ॾिनो। तमामु हिकिड़ो वॾो सिलसिलो इहो अज़ियत वारो सिलसिलो शुरू थियो, जंहिंखे असां इंशा अल्लाह आईंदा निशस्त में बयानु कंदासीं त सहाबा कराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन कहिड़े तरीक़े सां इन्हनि मुसीबतुनि आज़माइशुनि जो साम्हूं कयो ऐं कहिड़े तरीक़े सां अहिड़े इन्हनि हालात में उहे साबित क़दम रहिया। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त असांखे पंहिंजे नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत नसीब फरमाए ऐं पंहिंजे नबीअ जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।